रिज़वान अली शाह साहब अचन ऐं पाने सोने अंदाज सां नाते मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाए करे असां तव्हांजे दिलनि खे मुनव्वर करणु फरमाए। नाराए तकबीर, नाराए रिसालत, नाराए तहकीक, नाराए हैदरी। वसल्लम अलैका या हबीबल्लाह। मूंखे बिदतो जहिड़ो मददगार न मिलंदो, मूंखे बिदतो जहिड़ो मददगार न मिलंदो, तोखे बि त मूं जहिड़ो गुनहगार न मिलंदो, तोखे बि त मूं जहिड़ो गुनहगार न मिलंदो। जे मूं बि गुनाहनि में कसर कान छॾिया, वरी तो बि त परदे जी पचर कान छॾिया। जे मूं बि गुनाहनि में कसर कान छॾिया, मिठा तो बि त परदे जी पचर कान छॾिया। ईअं ॿियो को मुशफ़िक़ ऐं मज़ेदार न मिलंदो, तोखे बि त मूं जहिड़ो गुनहगार न मिलंदो, तोखे बि त मूं जहिड़ो गुनहगार न मिलंदो। दरवेश त दरबार में वेठा थई विकाणा, भला कंहिंजे पवन पेश निधण काई निमाणा। दरवेश त दरबार में वेठा थई विकाणा, भला कंहिंजे पवन पेश निधण काई निमाणा। पक आत पिरी खोड़ मगर प्यार न मिलंदो, तोखे बि त मूं जहिड़ो गुनहगार न मिलंदो। लजपाल मूं बदहाल जो मिसकीनी लॾो आ, हर को तो चवे ही त गुनहगार वॾो आ। लजपाल मूं बदहाल जो मिसकीनी लॾो आ, हर को तो चवे ही त गुनहगार वॾो आ। ही ख़तादार वा हिन खे को ख़रीदार न मिलंदो, तोखे बि त मूं जहिड़ो गुनहगार न मिलंदो। सभिने कबुरा आम वठी नाम सदींदे, क़यामत जे ॾिहाड़े में कंहिंखे कोन छॾींदे। सभिने कबुरा नाम वठी जाम सदींदे, क़यामत जे ॾिहाड़े में कंहिंखे कोन छॾींदे। तो वांगे त कंहिंखे बि तरफ़दार न मिलंदो, तोखे बि त मूं जहिड़ो गुनहगार न मिलंदो।